अस्सलाम वालेकुम नाज़रीन, क़ौमी न्यूज़ सां गॾु मां आहियां मुज़फ़र अली बिरोई। अचो त तव्हांखे ताज़ा तरीन ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। दादू का डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फिदाउसन पावर के मुताबिक अॼु उस्ताद बखारी डिग्री क़ालेज दादू में हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत जे मुबारक ॾींहं जी मुनासिबत सां ईद मिलादुलनबी मल्हायो वियो, जंहिंमें उस्तादनि शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम जी शुरूआत तलावत क़ुरान मजीद सां कई वई। उन बैदि सैयद मोहम्मद आसिम हमद बारी ताला जे सादत माणी ऐं ज़मीर अहमद चांडो नात शरीफ जा गुल निशावर कया। जशन ईद मिलादुलनबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खिताब कंदे हाफ़िज़ अताला शाहानी चयो त ईद मिलादुल मल्हाइण बाबरकत कम आहे। हदीसनि मां साबित आहे त हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी सालगिरह ते अल्लाह पाक जी शुक्रगुज़ारी ऐं तहज़ीम में रोज़ो रखंदा हुआ। प्रोफेसर ग़ुलाम मोहम्मद चारण चयो त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हयात मुबारक असां लाइ मशल राह आहे, जंहिं ते अमल करे दुनिया ऐं आख़िरत में कामयाबी हासिल करे सघिजे थी। हिन शागिर्दनि ऐं शागिर्दनि ते ज़ोर भरींदे चयो त हू बि उस्तादनि जो एतिराम कनि ऐं निमाज़ जी पाबंदी कनि। प्रोफेसर सैयद हुब अली शाह प्रोफेसर हाफ़िज़ ग़ुलाम नबी पावर पंहिंजे किताब में चयो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जे जश्न मल्हाइण जो मक़सदु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फ़ज़ाइल ऐं नेकी फ़ज़ीलत ऐं मौजज़ात ऐं अमाल बयानु करणु आहे ऐं उन ते पूरो हलणु शर्त आहे।